हिते अवसर भी अहम ख़बर शेयर कंदासीं। रावती खां ॿ ॾींहं अगवा थी वियल ॻोठ साबू सीलरो वासी टे ॼणा बाज़ियाब थी विया। अब्दुल जब्बार, माशूक ऐं निगरी आसिया सीलरो राजोणी कोशिशुनि तहत आज़ाद कया विया आहिनि। टिन्ही खे पंजाब जे कच्चे वारे इलाइक़े मां शर बिरादरीअ जे हथियारबंदनि अगवा कयो हो। मुग़वियनि जे घर पहुचण ते संदन घर भातियुनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। रावती मां ॿ ॾींहं अॻु अगवा थी वियल ॻोठ साबू सीलरो वासी टे ॼणा बाज़ियाब थी विया आहिनि। अब्दुल जब्बार, माशूक, निगरी आसिया सीलरो राजोणी कोशिशुनि तहत बाज़ियाब कया विया आहिनि। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। ॿ ॾींहं अॻु अगवा थी वियल ॻोठ साबू सीलरो वासी टे ॼणा बाज़ियाब थी विया। अब्दुल जब्बार, माशूक ऐं निगरी आसिया सीलरो राजोणी कोशिशुनि सां बाज़ियाब थियूं। टिन्ही खे पंजाब जे कच्चे वारे इलाइक़े मां शर बिरादरी जे हथियारबंदनि अगवा कयो हो। मुग़वियनि जे घर पहुचण ते संदन घर भातियुनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद बचल खां। जी मोहम्मद बचल, छा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी रावती लॻ गुज़रियल ॿ ॾींहं अॻु पंजाब माचको थाणे याद कच्चे वारे इलाइक़े मां शर बिरादरी जे हथियारबंद अगवा थी वियल ॻोठ साबू सीलरो वासी सिरा बिरादरी जा टे ॼणा अब्दुल जब्बार सीलरो, माशूक सीलरो, मासूम, निगरी आसिया सीलरो राजोणी कोशिश तहत बाज़ियाब थी घर पहुची विया आहिनि। सदस घर अंदरि ख़ुशी वारो माहौल छायल आहे। जॾहिं त ॿ ॾींहं अॻु सीलरा बिरादरी जा हिकु निगरी समेत टे ॼणा दरिया पार करे रहिया हुआ त ॿेड़ी वसीले पंहिंजे माइटनि ॾे मिलण वञी रहिया हुआ त ख़ानोमंद कोश पतण ते हथियारबंदनि जे ज़ोर ते हथियार कंहिं ॿेड़ी मलाए अगवा करे खणी विया। इलाइक़े जे मुअज़िज़िन जी कोशिशुनि सां शर बिरादरी जे कब्ज़े मां बाज़ियाब घर पहुची विया आहिनि। जी ठीकु आहे मोहम्मद बचल, अवां जी महिरबानी अपडेट करण लाइ।